हाणे अव्हांखे अपडेट कंदा रहूं त शहीद नौशीन काज़मी जे खून सां इंसाफ़ लाइ चांडका जे शागिर्दनि सियासी समाजी धुरियुनि पारां वीसी सेक्रेटेरिएट अॻियां एहतजाजी धरणो जारी आहे। ख़बर अव्हांखे ॾींदा पिया रहूं। शहीद नौशीन काज़मी जे खून सां इंसाफ़ लाइ चांडका जे शागिर्दनि सियासी समाजी धुरियुनि पारां वीसी सेक्रेटेरिएट अॻियां एहतजाजी धरणो जारी आहे। एहतजाज वारे हंधि K2K न्यूज़ जी टीम पहुतल आहे। अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं चांडका कॉलेज में, जिते कुछ टाइम पहिरियां नौशीन जो क़त्लु थियो हो। उते कुछ स्टूडेंट ऐं कुछ सोशल वर्कर ऐं समाजी वर्कर मौजूदु आहिनि। अचो त दोस्तनि खां व्यूज़ वठूं। तो बिलावल सुबुह उथी करे निंड मां ख़बर पवंदसि, 2 ॾींहंनि खां नोटिस वठंदो। मुराद अली शाह साहब नोटिस वठंदो, जुडिशरी थींदी, नोटिस वठंदी, कुछ कोन थींदो। जेकॾहिं उहे बि नौकरियूं वठंदा, चवां थो मूंखे कंहिं मां बि तवक़ो कोन थी नज़र अचे। पहिरियां बि चयो हो। हाणे मां अर्ज़ु कंदुसि हिकिड़ो हिन नौजवाननि खे, जेकॾहिं पंहिंजा इदारा बचाइणा अथव, मुस्तक़बिल जो फ्यूचर बचाइणो आहे, शऊर बचाइणो आहे, त पहिरियां वीसीअ खे हथ कड़ियूं हणाइणियूं आहिनि, हिन इदारे मां हटाइणो आहे। उहा पीपल्स पार्टी। कैमरामैन में गॾु मंसूर चांडियो, बेरो चे मुजाहिद मीर ॾींदा इजाज़त असां ॾिसंदा रहो।